इस्लामाबाद में पाकिस्तान की मेज़बानी हेठ अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म थी वयूं आहिनि, जंहिं बाद ॿिन्ही मुल्कनि जा वफ़द वापसि रवाना थी विया आहिनि। उन हवाले सां असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे इस्लामाबाद मां मेहरान टीवी जे ब्यूरो चीफ मुदस्सर राजपूत खां। जी मुदस्सर, वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, जीअं त अमेरिका ऐं ईरान विच में जेको ॻाल्हियुनि वारो जेको मामिलो हो उहो अॼु सुबुह जो ख़तमु थी वियो 5 बजे ऐं 6:30 बजे अमेरिकन नायब सदर ऐं उन खां पोइ सुबुह जो 8 बजे जेको ईरान जो वफ़द हो पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वापसि हली वियो। हिन में जीअं त सुबुह जे टाइम ते अमेरिकन नायब सदर पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। हुननि चयो त जेको असां मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे उन बाबति ईरान खे आगाह करे छॾियो आहे। जॾहिं त ॿिए पासे ईरान जो बि इहो ई मौक़िफ़ आहे त असां पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो अमेरिका ते वाज़े करे छॾियो आहे ऐं उहे जेके पंहिंजी रेड लाइन्स आहिनि, पंहिंजा जेके मुतालबा आहिनि उहे सभु उन्हनि खे आगाह करे ॿुधाए छॾियो आहे। उन खां पोइ हाणे फ़ैसिलो अमेरिका करिणो आहे। जॾहिं त अमेरिका जो चवणो आहे त उहो फ़ैसिलो हाणे ईरान करिणो आहे। ऐं इन हवाले सां जेको हुकूमती ज़रियनि जो इहो चवणु आहे त सभ खां वॾी अहम इहा ॻाल्हि आहे त मुज़ाकरात त ख़तमु थी विया आहिनि, पर इन में अहिड़ी का बि नाकामी वारी ॻाल्हि नथी नज़र अचे, छाकाणि त हिकु त जेको 2 हफ़्तनि वारो जेको जंगबंदी हुई उहा बरक़रार आहे, उहा ख़तमु न आहे थी। इन जे अलावा मुतालबात हिक ॿिए जा ॿुधाया विया आहिनि, रखिया विया आहिनि, उन मामलनि ते आहे। डेडलॉक ॿिनि मामलनि ते आहे। जेको अमेरिका जे मुताबिक़ डेडलॉक हिकु त न्यूक्लियर जे हवाले सां आहे ऐं ॿियो आबद हुर्मुज़ जे हवाले सां आहे। जॾहिं त ईरान हिन ॿिन्ही मामलनि ते स्टेट फॉरवर्ड बिल्कुलु मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त असां हिन ॿिन्ही मामलनि ते को बि फ़िलहाल लचक जे मूड में न आहियूं या हिन हवाले सां को बि मामिलो वाइंड अप न कंदासीं। आबद हुर्मुज़ ते मुकमल जेको होल्ड आहे उहो अमेरिका जो न हूंदो। इन मामले ते हाणे ज़रियनि जो इहो चवणु आहे त थी थो सघे त हिक ॿिए जो मौक़िफ़ खां पोइ हाणे जेकी ॿई छो त जेको वाइस प्रेसिडेंट अमेरिकन आहे उहो ट्रंप खां हिन हवाले सां मुशावरत थींदी ऐं जॾहिं त आयतुल्ला जेको मौजूदा सुप्रीम लीडर आहे ईरान जो, उन बाबति जेके ईरान जो वफ़द उनजी इन बाबति ॻाल्हियुनि जी ॾे वठि थींदी। हिन वक़्तु आबद हुर्मुज़ वारे मामले ते त लचक आहे त उहो खुली वियो आहे, जंगबंदी 2 हफ़्तनि जे लाइ आहे, पर हिन वक़्तु मुज़ाकरात जो अमल बाज़ाब्ता तौर ते जेको हितां वारो ख़तमु थी वियो आहे, पर इम्कान इहो ज़ाहिर करे सघिजे थो त हाणे ॻाल्हियूं जो हलंदियूं ऐं हिन में जेके फरीक मौजूदु आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर कोशिशि कंदा त जेके ॿई फरीक आहिनि अमेरिका ऐं ईरान ॿई ॻाल्हियुनि जे सिलसिले खे ॿीहर शुरू कनि। जी मुदस्सर, तफ़सीलूं ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।